जैकमाबाद खां ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी जी रिपोर्ट मुताबिक़ जैकमाबाद चोरी थियल सोना सेवर ऐं लखें रुपया रोक रक़म बर वक्त वापस कराए ॾियण ते हिंदू बिरादरीअ में ख़ुशीअ जी लहर जुलूस जी सूरत में हिंदू बिरादरी ऐं वापारी अॻुवाणनि ऑफिस पहुची एसएसपी सदाम हुसैन ख़ासगिरी टीम खे नोटनि ऐं गुलनि जा हार पाराए मुबारक ॾिनियूं। जैकमाबाद कपिड़े जे वापारी रमेश लाल जे घरां चोरी थियल सोना सेवर ऐं लखें रुपयनि जी रोक रक़म वापस कराइण जे ख़ुशीअ में हिंदू बिरादरी ऐं अंजुमन ताजरान जे सदर मीर अहमद अली ख़ान बिरोही, रमेश लाल हिंदू, जनरल पंचायत जे सदर लालचंद सीताणी, रोशन लाल बेबूमल ऐं ॿियनि जुलूस जी सूरत में एसएसपी ऑफिस जैकमाबाद पहुची रिटायर्ड कैप्टन एसएसपी सदाम हुसैन ख़ासगिरी एसएचओ सिटी अली अकबर खोखर स्पेशल स्क्वाड टीम जे इंचार्ज तारिक तरीन खे नोटनि ऐं गुलनि जा हार पाराए मुबारक ॾिनियूं। उन मौक़े ते रमेश लाल चयो त एसएसपी सदाम हुसैन ख़ासगिरी संदसि टीम जा थोराइत आहियूं, जंहिं बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदे फौरी तौर ते चोरी थियल सामान सेवर ऐं लखें रुपया रोक रक़म वापसि कराए ॾिनी, जंहिं ते अंजुमन ताजरान जे सदर मीर अहमद अली बिरोही चयो त पुलिस पर वक्त कार्रवाई करे हिकु ॾींहुं अंदरि चोरी थियल सामान ऐं रोक रक़म वापसि कराई आहे ऐं जैकमाबाद जी तारीख़ में पहिरियों भेरो पुलिस